वेलकम बैक नाज़रीन। ऐसे हिकिड़ी ॻाल्हि इनखे थोरो पाण सवेर तां ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त नेशनलिस्ट जेके आहिनि, नेशनलिस्ट पॉलिटिक्स जो जिथे फॉल्ट आहे, छाकाणि माण्हू ठीकु आहे हिकिड़े पासे फ्यूडल पॉलिटिक्स आहे, पीपल्स पार्टी आहे, उहा मुल्क खे रिप्रेज़ेंट करे थी, साॻी जॻह ते हू सिंध खे बि रिप्रेज़ेंट करे थी, छाकाणि सिंध मां सदर सिंध मां थो वञे त माण्हू इहो चवंदा त बाबा सिंध मां पीपल्स पार्टी जी वॾी नुमाइंदगी आहे। हिनजे बावजूदि बि माना एॾी वॾी नुमाइंदगी सोनिया बाई, वाजपेयी बाई, फलाणो हले पियो, लाल कृष्ण आडवाणी बि हले पियो, पर को इंदिरा वांगुरु यूनिफाइंग पावर, को जवाहरलाल नेहरू उहा ई कोन्हे। अच्छा, इमाम खुमैनी खां पोइ ईरान में बि कॾहिं अहमदी निजात आहे, कॾहिं केरु आहे, को यूनिफाइंग लीडर हिकिड़ो जंहिंजे पोयां सॼी क़ौम, तुर्की में किथे आहे कमाल अता तुर्क वांगुरु को। दुनिया में हींअर कलेक्टिव लीडरशिप जो ज़मानो आहे। हींअर अवामी तहरीक बि असीं हलाईंदासीं न त अकेलो अयाज़ लतीफ़ वेही हलाए वस जी ॻाल्हि कोन्हे। सिंधियो कॉम्प्रेस या कलेक्टिव लीडरशिप ते एग्री थींदो? उहो त कंहिंसां इतादनि में ई वेही कोन थो, माना हिकिड़ा अजीब हुनजे असां ॾिठो आहे त प्रैक्टिस में कॉम्प्लेक्स थियनि था सीटुनि जा, अॻियां केरु वेठो, पुठियां केरु वेठो, फोटू हिन जो पहिरीं छो लॻो, मुंहिंजो पहिरीं छो न लॻो। सिंध जी लीडरशिप इहो चाहींदी त माना कलेक्टिव लीडरशिप में हलिजे। इहो तव्हांजो इम्पोर्टेंट सुवालु आहे। इन्हनि रवैयनि खे जेकॾहिं तब्दील न कयो वियो ऐं जेकॾहिं सम्झो वियो त आउं ठूंठियूं हणी हिकिड़ी ठूंठ हेॾां हणंदुसि, ख़ालिद चांदे खे हिकिड़ी ठूंठ हणंदुसि हेॾां, अयाज़ लतीफ़ खे टी ठूंठ हणंदुसि, कैमरामैन दोस्त खे पोइ धिको ॾियां अॻियां ईंदुसि, पोइ हिकिड़ो पाण सां गॾु चमचो खणंदुसि, उहो चमचो चवंदो वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, हुन में अॻियां अचंदुसि, ॿिया सभु मुंहिंजे पोयां पिया हलंदा। ऐं छाकाणि त आउं दादागीर आहियां, या छाकाणि त आउं ॾाढो मुड़ुसु आहियां, छाकाणि त आउं गुंडो आहियां, तंहिं करे सभिनी खे ठूंठियूं ॿ ठूंठियूं हणी प्रोग्राम में ऐं तकरीर महिल त हली वेंदव। जिन माण्हू खे ठूंठियूं हणंदव उहे माण्हू ऐं जेके सिंध जा आम माण्हू जिन जे साम्हूं ठूंठियूं लॻंदियूं हूंदियूं, उहे ताड़ी वॼाइण महिल गॾु हूंदा, झंडा खणण महिल गॾु हूंदा, जिन में वोट जो दॿो खुलंदो, अंदरि वोट हूंदो कोन, छाकाणि त उहो सम्झंदो त इहो गुंडो आहे। ॿियो आकड़ियो छो अथे साईं? सिंध जो कॉम्प्रेस आकड़ियो छो अथे? माना हू सम्झे थो त सिधी सूरताल हिकिड़ो त पाण खे अकेले कुल थो सम्झे, ॿियो जेॾी महिल तज़ियो करणु वेहे थो या मिसाली ॻाल्हि शयूं रखे थो, सॼो हिकिड़ो आकड़ियो अथे। असां सॼी दुनिया में तव्हां लीडरशिप ॾिसो केॾी कूल, केॾी माना हिकिड़ी इंटरप्रिटेशन हुननि जी ॾिसो, हुननि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾिसो, माना तव्हांखे ॾाढी अकुल दलील सां ॻाल्हि। असांजो लीडर हिकिड़ी लफ़ाज़ी आहे जेका सिंधी माण्हू ॿुधे वेठो 5-10 स्लोगन्स जे शिकिल में, उहा लफ़ाज़ी ॿुधी माण्हुनि को अल्टरनेट नज़र अचे माण्हुनि खे हुनजी स्पीच में, हुनजे प्रोग्राम में, माण्हुनि जी सर्विसिस में, त भई माण्हू सुभाणे जेकॾहिं इक़्तिदार में आया, सिंध असां हिननि जे हवाले कई त हीअ कीअं असांखे सर्विस ॾींदा, हेल्थ कीअं ॾींदा, एजुकेशन कीअं ॾींदा, असांजे एग्रीकल्चर सिस्टम खे दुरुस्त कीअं कंदा। पर असां ॾिठो आहे त हिकिड़ा स्लोगन्स, हिकिड़ा नारा आहिनि, हिकिड़ी लफ़ाज़ी आहे को नेशनलिस्टनि अक्सरती जेको असां ॾिठो आहे जलसनि में। माण्हू छा हिन दौर जा माण्हू एतिरो माना सादो आहे जो इन्हनि 5-10 नारनि जे पुठियां लॻी हिकिड़े पंहिंजे ईंदड़ सदियुनि जे नसलनि जो फ़ैसिलो करे विझंदो। इहो बि तव्हां बिल्कुलु सही था चओ। तव्हांजे केतिरा अहिड़ियूं कमेंट्स आहिनि या सवाल आहिनि जिन सां माण्हू इख़्तिलाफ़ रखी नथो सघे, छाकाणि त उन ई समाज ऐं उन ई सिविल सोसाइटी जो हिसो आहे, उहो ई दर्द महसूसु था कयो जेको असीं था कयूं। हींअर जॾहिं असां 19 फरवरी ते अवामी तहरीक हड़ताल जी कॉल ॾिनी, तॾहिं सिंध जे हिकिड़े नेशनलिस्ट दोस्त मूंखे चईं त हड़ताल जी कॉल ॾिनी अथव त असां ते हमेशह माज़ी में तनक़ीदूं कंदा आहियो त फटाका ॿारियो, धमाका था कयो, माण्हुनि खे लठ था हणो ऐं हड़ताल था कयो, हाणे हड़ताल महिल ख़बर पवंदव। त मूं हुनखे चयो त अवामी तहरीक मिसाल क़ाइमु इहो कंदी जो कंहिं बि माण्हूअ जो मथो पाइण खां सवाइ ऐं कंहिं बि सिंध जे शहरीअ खे बम धमाके ऐं पटाखे में उनजी टंग या ॿाह विञाइण खां सवाइ असीं हड़ताल कंदासीं। पोइ 19 फरवरी ते तव्हां ॾिठो त सिंध सॼी बंदि हुई, कंहिं बि प्राइवेट माण्हूअ जी गाॾी न साड़ी वई, कंहिं बि माण्हू जो मथो न फाड़ियो वियो, कंहिं माण्हू जी बेइज़ती न कई वई, छाकाणि सिंध जे माण्हुनि सम्झो त हीअ चश्मा झेलम लिंक कैनाल जे ख़िलाफ़ु निकिता आहिनि, उहो सिंध जो मसइलो आहे। ऐं हीअ पंहिंजनि चइनि के माण्हुनि खे आज़ादु करण लाइ या कंहिं भतेखोर जी गिरफ़्तारी या कंहिं भतेखोर केबल जी तार कटे छॾी हुजे उनजी आज़ादी लाइ जेको चंदो वठंदे पकड़ियो हुजे उनजे छुटकारे लाइ कोन निकिता आहिनि, पर चश्मा झेलम लिंक लाइ। हाणे जेका तव्हां हू ॻाल्हि कई आहे त आकड़ियो छो पियो अचे? नंढे हूंदे जॾहिं असीं हुआसीं 7-8-9 में, तॾहिं ब्रूसली जूं फिल्मूं ईंदियूं, वे ऑफ द ड्रैगन, एंटर द ड्रैगन, बिग बॉस, उहे ब्रूसली जूं फिल्मूं ॾिसी मूंखे यादि आहे चांदनी सिनेमा में फिल्मूं हूंदियूं, ॿाहिरि निकिरंदासीं 2 दोस्त, पोइ असीं चवंदासीं रस्ते ते केरु मिले त ठोशो हणोसि, आज़मायूं त हुन ब्रूसली किक कीअं ई हुई या किक आऊं भणा। हाणे सिंध जे नेशनलिस्टनि मां किन जी या किन कारकुननि जी या मथीं क़यादत जी या उन्हनि जा आइडियल शायदि हिन दौर में को बाल ठाकरे आहे या अल्ताफ़ हुसैन साहबु आहे या को उन्हनि जो आइडियल को बलोच सरदार आहे
या उन्हनि जो आइडियल को PLO या अल फतेह अलाए छा आहे, हमास आहे अलाए छा आहे, तंहिंजे करे कॾहिं कॾहिं माण्हू आइडियल अहिड़ा रखंदो आहे त हीउ जेको वञे पियो भणसां कीअं शपर अथसि, कीअं भणसां ज़बरदस्त गाॾी में लथो आहे, कीअं गार्डन डोड़ी हटो 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 अमरीश पुरी वांगुरु माण्हू निकितो, 5 माण्हू हितां डोड़िया, 5 माण्हू हुतां डोड़िया, हटो 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 थी वियो, त हुनखे कुझु शायदि हू ज़हनी तरह मेच्योर कोन थियो आहे। माना विजन में 600 आहे न। हा, विजन में 600 आहे ऐं पढ़ियो कोन्हे, तंहिंजे करे हू इहो कोन थो सम्झे त असल मक़ाम माण्हुनि जी दिलनि जी मोहबत आहे। माण्हू कीअं हुनजी चेंज कीअं ईंदी? असांजी ॾाढी पोड़ी हूंदी आहे, कमज़ोर आहे, असीं हथ में खणूं त ॾाढी हीअं खजी वेंदी, पर असांखे हुन सां प्यार आहे, तंहिंजे करे हुनजी इज़त था कयूं। ॾाढी जे डपक कोन त ॾाढी ठोश रहंदी आहे, परे वञी करंदुसि, इन करे इज़त था कयूंसि। तंहिंजे करे इहो सम्झनि कोन था त जीअं पोड़े माउ पीउ सां कमज़ोर हुअण जे बावजूदि मोहतरम GM सैयद सां संदसि पार्टी जा माण्हू मोहबत कंदा, पोइ मोहतरम GM सैयद कलाशंकोफ सां पाण फायरिंग त कोन कंदो, या रसूल बख्श पली साहिब सन अहिड़ो 82 सालनि जो माण्हू जेके धिको त कोन थो ॾे, या ख़ान गफ़ार हॾनि जी मुठ, या महात्मा गांधी हली कोन सघंदो हो ऐं नेल्सन मंडेला ॿाहिरि निकितो, 1.25 लख जो मजमूओ जोहानसबर्ग में इस्तक़बाल लाइ बीठो, लेनिन जॾहिं ॻाल्हाईंदो मास्को जे रस्तनि ते अक्टूबर रेवोल्यूशन खां अॻु में, होचीमन निकितो, माओ निकितो, माण्हू मोहबतूं कंदा, प्यार। असांजो लीडर सम्झे थो त हथियार, वॾी गाॾी, धिको ऐं भला ॿियो ठीकु ठाक। हाणे इन स्टाइल सां को माण्हू मरी वियो, पाचा लिखता पिया हुजनि दरी न, पोइ समाजी हालतूं कंहिंजे मरून मिनत त न आहिनि, समाजी हालतुनि खे जेको फीडबैक खपे या हिकिड़े मरहले ते अची तब्दीली लाइ जेका हिकिड़ो विजन खपे, उहो जेकॾहिं का लीडरशिप नथी ॾे त समाजी हालतूं कंहिंजे का ज़ाती शइ त न आहिनि जो उहे ठीकु थी वेंदा, 4-5 दफ़ा धिका खाईंदा। ॾिसो हींअर तव्हांखे हिकिड़ी तब्दीली नज़र न पई अचे, हींअर तब्दीली इहा अथव त पीपल्स पार्टी में जेको हेठियों काडर आहे, तहलकनि, यूनियन काउंसिल, देहनि जा माण्हू, उहे नेशनलिस्टनि सां ओतिरो बोक्स नथा रखनि, इहा तब्दीली तव्हां नोट कई हूंदी। इवन नेशनलिस्टनि में हाणे पाण में गॾु वेहण जो हिकिड़ो ट्रेंड, माना अॻे छा थींदो, जे अयाज़ लतीफ़ पली जो लॉन्ग मार्च में 46 ॾींहं हलंदे मोरे या नौशहरे या रानीपुर या किथे वञी ख़िताब कयाऊं ऐं ॿिया दोस्त ॻाल्हाइनि, हकीम आले पोटो ॻाल्हाए, कादर आंटो, मोहम्मद ख़ान सैद आलम शाह, त उन्हनि जी तक़रीर ते जॾहिं हू पीपल्स पार्टी ते या लीग ते तनक़ीद कनि त माण्हू विच मां कोच थो नारंदो, जीए भुट्टो या जीए नवाज़ शरीफ़ या तुंहिंजो देश मुंहिंजो देश या फलाणो ज़िंदाबाद, अहिड़ो मुखालफ़त जो जहिड़ा थी वेंदा हुआ। हींअर तव्हां ॾिठो 46 ॾींहं लॉन्ग मार्च कयोसीं, तनक़ीदूं पियूं कयोसीं, छाकाणि सुंदरी जेको आम माण्हू दुकानदार मोरे जे चौक ते बीठो आहे, सखर जे, उहो जसाफ जो हुजे, उहो SST जो हुजे, उहो तरक़ी पसंद जो हुजे, उहो ॾिसे पियो त हीअ जहिड़े माण्हू चश्मा जहलम जी ॻाल्हि थो करे या कालाबाग जी या पाणी जी, त इहा हिन जी पार्टी जी ॻाल्हि कान्हे। जीअं बेनज़ीर साहिबा शहीद थी वई त सिंध जे माण्हुनि सभिनी कहिड़ी पार्टी जा, उन्हनि सम्झो असांजी भेण शहीद थी वई, बालाच मरी इवन किथे जेके शहीद थी वियो त माण्हुनि सम्झो त नौजवान हो, असांजो भाउ हो। तंहिंजे करे इहो जेको दर्द आहे, इहो जेको मुश्तरका तकलीफ़ आहे, जुमन गुटके जो हुजे, बराद कलमती जो हुजे, अख्तर शाह जो हुजे, कहिड़ी बि पार्टी जो हुजे, मालिक ख़ुश्क ऐं एहसान मेमण ऐं टोड़ी जे शहीदनि जो असांखे ॾुख आहे, ऐं नवाज़ कंडराणी ऐं आशिक़ जुनेजे ऐं शहीद फाज़िल जो, हुननि खे इहे जेके तकलीफ़ूं मुश्तरक आहिनि, इहे ऐं 3-4 दफ़ा इलेक्शनूं हाराइण खां पोइ नेशनलिस्ट ऐलान कंदा न, मथे हफ़्ते हीअं कंदासीं, ईंदड़ गवर्नमेंट ठाहींदासीं, ईंदड़ दौर में असीं अचूं पिया, मथे हफ़्ते हीअ सही हूंदो, उहे जॾहिं चई बीठा हुन हिकिड़े उर्दू चैनल वांगुरु रोज़ चवंदो हर हफ़्ते हुकूमत जा रही, आज रात महिमान है, पोइ हाणे उनजो माण्हू नोटिस ई कोन था वठनि। तीअं ई नेशनलिस्टनि जे बार दावाउनि खां पोइ जॾहिं फेल्यूअर थींदा, पोइ सिखंदा ऐं क़ौम परस्तनि जी ॻाल्हि जो माण्हू सुभाणे नोटिस ई न वठनि। मुंहिंजे ख़्याल में सिंधी क़ौम हींअर नेशनलिस्टनि सां गॾु बीठी अथव। हाणे कीअं बीठी आहे, जो कालाबाग ऐं चश्मा जहलम लिंक ऐं ॿोॾ, उन में सिंधी माण्हुनि जो उहो ई मौक़िफ़ अथव जेको अयाज़ लतीफ़ पली जो, रसूल बख्श पली जो ऐं ॿियनि नेशनलिस्टनि जो आहे। तंहिंमें सिंधी माण्हू किथे बि विहारियो, कंहिं बि आम कॾहिं कॾहिं चवंदो आहियां दोस्त, मूंखे दोस्त चवंदा आहिनि हिकिड़ा अयाज़ सुमरे साहिब जहिड़ा ऐं हिकिड़ा महिरबान ज़ाहिद भुगड़ी साहिब जहिड़ा हूंदा आहिनि न, जेके अची चवंदा आहिनि बाबा UC जी सीट कोन था खणो, पोइ उन्हनि सां कॾहिं कॾहिं आउं इंजॉय कंदो आहियां, चवंदो आहियां UC जी सीट भला नेशनलिस्ट खणी वञनि, हीअ त पंहिंजे सर काउंसिलर बि कोन खणंदा, हीअ त ॿिए कंहिंजी टेक में, ॿिए कंहिं माण्हू शहीद जे आसिरे ते माण्हू वेठो हुजे, कलंदर लाल शहबाज़ जो माण्हू आया, मूंखे देॻ ॾेई वञे, पर पाण जे प्लेट बि केरु घुरे त न ॾेसि, पर नेशनलिस्टनि खे प्लेट त मिलंदी न, हीअ त चवंदासीं कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ते वेठा आहियूं, देॻ मचावण जी प्लेट ॾेई वञे, छो त असीं बेनज़ीर साहिब जा सिपाही आहियूं, पंहिंजी ज़ात ते हिननि खे केरु कुझु कोन ॾींदो। पर आउं चवंदो आहियां त कॾहिं हिननि सां बि ॻाल्हाइजे त अदा ठीकु आहे, तव्हां सम्झो था नेशनलिस्टनि सां माण्हू कोन्हनि, पीपल्स पार्टी खे, लीग खे, फंक्शनल लीग खे, सभु जेके दोस्त आहिनि, MQM असांजी प्यारी पार्टी, सिंधी माण्हुनि जी महबूब सिफ़त पार्टी, जेका सिंधियुनि लाइ आवाज़ बुलंद कंदी आहे,
ऐं शाइस्ता आलमाणी जे वाक़े ते इक़्तिदार छॾण लाइ तयारु हूंदी आहे ऐं धमकी ॾींदी आहे ऐं चश्मा जलम लिंक ते कुझंदी कान्हे ऐं कालाबाग ते कुझंदी कान्हे ऐं ॿोॾि मुतासिरनि सिंधी सभु भाउरनि ऐं उन्हनि जी अज़मत जा क़ाइल आहिनि पर कराची में कंहिं हिकिड़ी सिंधी लैब कैंप में चांवर पुॼायूं इमदाद खणी मुल्तान पुॼाए छॾियूं उहे जेके असांजा मोहबती भाउर आहिनि सभु वेठा आहिनि पीपुल्स पार्टी MQM सभु ऐं अवामी नेशनल पार्टी बि सिंधियुनि लाइ कुझु कोन्ह कयो शाहिद सईद साहिबु हिकिड़ी देग बि कोन विराई कराची में कंहिं कैंप में उहे सभु जेके असांजा प्यारा भाउर आहिनि उन्हनि खे सॾु ॾिजे त बसि सिंधी माण्हू आहिनि वफ़ाक़ सां गॾु ठीकु आहे तव्हीं था चओ न सिंध में रेफरेंडम करायो ऐं सिंधी माण्हू चवनि त भले कालाबाग ऐं चश्मा जलम लिंक भले वाहियो भाषा भले वाहियो असीं शहीदनि जी पार्टी सां गॾु आहियूं ऐं पोइ शहीदनि जी पार्टी खटी वञे या लीग खटी वञे त पोइ भले भाषा ठाहियो चश्मा ठाहियो कुतीअ कन वॾाया असांजी माठ मिठी बि माठ मुठी बि माठ नेशनलिस्ट पुछंदासीं कोन तंहिं करे सिंधी माण्हू तव्हां सां गॾु इन करे कोन्हनि त तव्हां सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ था बनायो तव्हां उन्हनि खे चओ था त असीं डैम ठाहिणु कोन ॾींदासीं असीं भाषा ठाहिणु न ॾींदासीं असीं चश्मा जलम लिंक कैनाल वहणु न ॾींदासीं असीं NFC में तव्हांखे हिसो ॾींदासीं असीं कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िलाऊं ॾींदासीं असीं कोयलो तव्हांखे वठराए ॾींदासीं असीं रोटी कपिड़ो ऐं मकान ॾींदासीं असीं ॿोॾि मुतासिरनि खे 3-3 लख ॾींदासीं असीं उन्हनि खे कराची में आबाद कंदासीं हैदराबाद ऐं कराची हलिया अचो असीं तव्हांजा धणी थींदासीं असीं तव्हांखे इज़त ॾींदासीं रोज़गार ॾींदासीं वकार ॾींदासीं 1940 जी करारदाद तहत तव्हांखे सूबाई ख़ुदमुख़्तियारी ॾींदासीं मर्कज़ वटि 4 खाता रखी ॿिया समूरा खाता सूबनि खे ॾींदासीं तव्हांजी तइलीमी ग्रांट्स वधाईंदासीं तव्हांखे परॾेह मोकिलींदासीं कराची में तव्हांजी मालिकी हूंदी तव्हीं पंहिंजा वतन जा मालिक इहे ख़बरूं करे पोइ वरी भॼो बूट साफ़ कयो भॼो हुननि धुरनि जा पोइ गुम थियो वञनि एन टाइम ते तंहिंजे करे जे साफ़ जंहिं लिबास में आहिनि उन्हनि लिबास में वफ़ाक़ी पार्टियूं अची बीहनि जेको कनि पियूं उहो अची चवनि गुंडो हूंदो आहे न गुंडो चवंदो आहे मैं आवाम की ख़िदमत कर रहा हूं असुल लिबास में वफ़ाक़ी पार्टी जो सिंधी वॾेरो अची बीहे सिंधी आवाम जे साम्हूं ऐं अची चवे त मुंहिंजी एजेंडा ते ही भाषा बि ठाहींदुसि चश्मा बि खोलींदुसि तोसां 5 नद बि वाईंदुसि पाणी बि तव्हांजो ॾींदुसि ॿोॾि में तव्हांखे ॿोड़ींदुसि बि टोड़ी ऐं MS खे ऐं सुपरे खे मंछर खे घारा बि लॻंदा सिंध सॼी ॿुॾंदी बि कराची में दाख़िला ते पाबंदी बि हूंदी ऐं चवंदुसि हाणे सिंधी वापसि वञो हाणे इहो जे करे मौक़िफ़ सिंध जे आम माण्हुनि खे ॿुधायो ऐं उहो माण्हुनि खे ख़बर पए ऐं पोइ माण्हू साहबनि सां गॾु बीहनि ऐं नेशनलिस्टनि सां गॾु न बीहनि त पोइ आउं सलाम कंदुसि वॾी महिरबानी आहे साईं टाइम बहरहाल थोरो आहे ऐं ॾाढो अॼु पाण इलाही मौज़ूअ जे हुन गहराई जे हिसाब सां कोशिशि कईसीं त माण्हू थोरो हिकिड़ी जेका श्रोताल आहे उहा पाण जेका ॿुधनि ऐं गहराई सां ॿुधनि रुॻो ईअं न उमूमनि जेके बहस थियनि था उहे ईअं थी था वञनि जीअं हिकिड़ा टॉक शोज़ थियनि था पर अॼु असां कोशिशि कईसीं नाज़रीन तव्हांखे आज़ाद लतीफ़ अली जो सिंध जी जेका हिकिड़ी इंटेलेक्चुअल पॉलिटिक्स आहे लीडरशिप आहे उनजे हवाले सां हिकिड़ो वॾो नालो आहे उनजी असां कोशिशि कईसीं त या साईं जी जेका मौजूदा जेका मुल्की सूरत हाल आहे सिंध जी सूरत हाल आहे उन ते हिकिड़ो डिस्कस करियूं ऐं हुन खां जेके पंहिंजा व्यूज़ आहिनि उहे शेयर्स कयूं नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में के ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं इजाज़त ॾींदा सदाईं गॾु